जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दोदापुर ऐं बोसणी रोड ते जेका 2010 वारे बोर्ड खां वठी जेका मुकमल ज़ुबून हाल थी वियो आहे। ही रोड जेका आहे कुझु सालनि खां वठी जेका मंज़ूर थियो आहे, पर हिन रोड जो जेका आहे त मुकमल कमु न थी सघियो आहे। ज़रीन वटां ॼाण मिलियो आहे त ही रोड जेका आहे त 65 करोड़ जे लाॻत सां मंज़ूर थियो आहे, पर हिन टाइम ताईं जेका आहे त ही रोड जेका आहे त दोदापुर ऐं बोसणे ऐं सिंध ऐं बलूचिस्तान मिलाईंदड़ रोड आहे, जेका हिन जो कमु मुकमल न थी सघियो आहे। असां हितां जे रस्ते वेंदड़नि जे सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन जेका न्यूज़ सां कहिड़ा पंहिंजा वीचार वंडनि था। असल खां वठी साईं इहो ज़बून लॻो पियो आहे, हाणे विच में इहो अधु में कमु छॾे विया, पथर हारे विया आहिनि त वरी साल पूरो थी वियो आहे, को नुमाइंदो का शइ बि नथो अचे। पाण तव्हां हालियत ॾिसो त वॾो हिते तकलीफ़ आहे। जरे इन खे थिया आहिनि 2-3 साल मंज़ूर थियो आहे, पर ठहे ई नथो। यको ईअं पियो आहे पथरनि ख़्वार ख़राबु थी वेंदा, यको झंपनि में झाकनि में अज़ाब करे छॾिया रोड। कोई ठाहिण वारो उन खे आहे अलाए न अलाए काॾे विया आहिनि ठाहिण वारा, ख़बर बि नथो पए, सम्झ में नथो अचे त रोड खे ठाहिनि, को ग़रीब को सहूलियत में अचे, को ग़रीब जो को सहूलियत थिए। जेको हालत आहे ॿार बचनि सां झंपनि में को ॿार लाहे हिते पंधु बीहनि था, ॿार सां पंधु गाॾी काहे वञूं था, पोइ ॿार पंधु अचनि था चढ़नि था। हिकु पेट्रोल महांगो थियो आहे, हाणे गाॾी अगरि को वॾे गाॾी ते बि हिते वञण जो सहूलियत न आहे, असां किरायो भरे सघूं बि एतिरो हैसियत हुजे। हाणे पंहिंजो मोटरसाइकिलनि बि इन ते ॿार हिते लाहे करे असां वञूं था, ॿार पोइ अचनि था। अब असां इहो चऊं था बोसड़ दोदापुर जे विच में वॾी आज़ार आहे, ठीकदार पैसा वठी खाई वियो, रोड रहंदो ड्राहे विया पथर विझी, हाणे अचण वञण जी बि वॾी आज़ार आहे। ॿार बच्चो बीमार थिए थो त असां ॾाढा परेशान आहियूं। पेट्रोल महांगो थी वियो, ॿियो सवारी अचण वञण जहिड़ो बि रोड न आहे, वॾी आज़ार आहे, वॾी तकलीफ़ आहे। महिरबानी करे वॾा नुमाइंदा तव्हां रोड जी मालिकी कयो, जो न आहे त ग़रीबनि खे चओ त भाई हितां लॾे वञो, छॾे वञो। तव्हां हितां जे रस्ते वेंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधूं, हिननि जो इहो चवणु आहे त हीउ रोड 2010 खां वठी ज़ुबून हाली जो शिकार थी वियो आहे। कुझु सालनि खां वठी हीउ रोड मंज़ूर त थियो आहे, पर हिन टाइम ताईं जेका आहे त रोड जो कमु मुकमल न थी सघियो आहे। ठेकेदार वॾा पथर विछाए करे ग़ाइबु थी वियो आहे, पर हिन रोड जो मुकमल कमु कराए न सघियो आहे। हीउ मेन रोड आहे, बोसड़नि खां वठी दोदापुर ऐं जेका मीरापुर ऐं सिंध बलूचिस्तान खे मिलाईंदड़ रोड आहे, पर हीउ रोड खे जेका आहे त ठेकेदार पथर विछाए ग़ाइबु थी वियो आहे। हितां जे रहवासियुनि इहो बि चयो त असां जेका आहे त कंहिं वक़्त में जेका आहे त बीमारी में निकिरूं था डॉक्टरनि ॾे, पोइ बि असांखे 5 मिंटनि जो पंधु आहे दोदापुर, पर असांखे अधु कलाकु लॻी थो वञे। असां जेका आहे त वरी मुश्किलनि सां जेका आहे त वरी तकलीफ़ुनि सां पहुचूं था। कैमरा टीम सां गॾु बख्शल मुंदराणी, जेकब न्यूज़, दोदापुर।